जे तहत तालुका पन्नू आकिल जी कोर्ट में बुनियादी सहूलियतुनि जी फ़राहमी खे ॾिसण ऐं कुझु इनॉग्रेशन्स करण जो प्रोग्राम हो। हिन जी कंटिन्यूटी में आउं तव्हांखे ॿुधाए हलांसि थो त कुझु प्रोजेक्ट एंड फैसिलिटीज़ सॼे सिंध जी मातहत अदालत जे लाइ चीफ जस्टिस पाकिस्तान जी हिदायत ते असीं एक्सेस टू जस्टिस डेवलपमेंट फंड जे तहत प्रोवाइड करण जे लाइ कोशिश करे रहिया आहियूं। उन सिलसिले में सेकेंड फेज़ में एंड तक़रीबन 60 डेज़ जे तक़रीबन 60 डेज़ के अंदर तालुका बार एसोसिएशन पन्नू आकिल जे लाइ 3 किलोवाट जो सोलर पावर सिस्टम कोर्ट रूम जे लाइ ऐं 3 किलोवाट जो सोलर पावर सिस्टम बार रूम जे लाइ ऐं ई लाइब्रेरी पन्नू आकिल एडीजे कोर्ट बार रूम जे लाइ, सिविल कोर्ट जे लाइ 3 किलोवाट जो सोलर पावर सिस्टम, ई लाइब्रेरी ऐं 3 किलोवाट जो सोलर पावर सिस्टम पन्नू आकिल एडीजे कोर्ट जे लाइ।